बावड़ो शहर में बेनज़ीरे एहसास प्रोग्राम की किस्त ईंदे ई बेवा यतीमन मिस्किनन माज़ूरन मुस्तहिक मरीज़न के लिए वज़ीफ़ो जो 9,000 रुपया आयो है। उन मां फी मुस्तहिक औरत का मुबैना तौर पर दुकानदार शालीमार और आसिफ मलिक डिवाइस माफिया गरीब मिस्किन औरतुन का 500 का 1000 रुपया कटौती करण लगा। गरीब औरतुन बावड़ो इंतजामिया का मुतालबो किया है तो डिवाइस माफिया खिलाफ कार्रवाई करे खेन गिरफ्तार करे सज़ा ॾिनी वञे। उन्हनि चयो त ग़रीब मिस्कीन ऐं जेके अबोज सादियूं औरतूं आहिनि उन्हनि खे ख़बर ई नाहे त मुंहिंजे नाले ते रक़म केतिरी आई आहे। उन्हनि सां डिवाइस वारा वॾा वेधनि पिया कनि मगर कानून लाइ किथे सुतल आहे जो जागे ई नथो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।